जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जिले अंदर पुलिस जो फ्लैग मार्च एसएसपी जैकमाबाद कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन जे हुकूमत सॼे ज़िले में पुलिस जो फ्लैग मार्च ज़िले के समूरन सब डिवीजन में अमन अमान बरक़रार रखण लाइ एसडीपीओस की अगवानी में फ्लैग मार्च किया वियो। डीएसपी सिटी गुल हसन थेबो, डीएसपी यूटी खलील अहमद बुलेदी ऐं इंचार्ज डिस्ट्रिक्ट इंटेलिजेंस ब्रांच अनीस अहमद सुमरो जे अगवानी में सब डिवीजन शहर में सदर में फ्लैग मार्च किया वियो। सब डिवीजन शहर में सदर में फ्लैग मार्च 15 मददगार खां शुरू थियो। कायद आज़म रोड, शिकारपुर रोड, एयरपोर्ट रोड, फैज़ान मदीना रोड, डीसी चौक, सिविल अस्पताल रोड, शिकारपुर रोड ऐं शहबाद एयरबेस जे चौगिर्द खां थींदो। शहबाद एयरबेस खां 15 मददगार पहुतो ऐं ज़िले जे ॿियनि समूरनि सब डिवीज़न ॻड़ी खेरो, जहानपुर, दाऊठुल ऐं गढ़ी हसन में पिणु ज़िले जे लाॻापियल एसडीपीओस ऐं एसएचओस जी अॻुवाणी में फ्लैग मार्च कयो वियो। सब डिवीज़न ठुल शहर जे थाणे ए सेक्शन थाणे खां शुरू थियो, जेका शहर जे मुख़्तलिफ़ अहम हंधनि ऐं रस्तनि तां थींदे ख़तम थी। सब डिवीज़न गढ़ी खैरो थाणे जे खां शुरू थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में अहम हंधनि खां थींदो गढ़ी खैरो पहुतो। सब डिवीज़न गढ़ी हसन थाणे खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ शहरनि में अहम हंधनि खां थींदे गढ़ी हसन में ख़तम थियो। सॼे ज़िले में फ्लैग मार्च जो मक़सदु अमन अमान जी सूरत खे बरक़रार रखण ऐं अवाम में अमन अमान जो अहसास पैदा करणु आहे। शहरपसंदनि खे इहो पैगाम ॾियणु आहे त जैकमाबाद ज़िले जे पुलिस ऐं कानून लागू कंदड़ समूरा इदारा भरपूर नज़र रखनि, बदमाशनि ते नज़र रखो था ऐं हर क़िस्म जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल सलाहियत आहे।